अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्लह। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अन्नबिय्यु औला बिल्मुमिनीन मिन अन्फुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अह्लल बैति व युत्तहिरकुम तत्हीरा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मौज़िइल आख़र इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फ़ज्र। अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलासतुन ला तुरद्दु दअवतुहुम अस्साइमु हीना युफ्तिर वल इमामुल आदिल व दअवतुल मज़लूम औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिस्साइमि फ़रहतान व फ़रहतुन इंद फ़ित्रिही व फ़रहतुन इंद लिक़ाइ रब्बिह। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीनुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन वल मलाइकतिल मुक़र्रबीन व अला इबादिकस सालिहीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम।
19 रमज़ान मुबारक जी रात 1442 हिजरी लंजारी शरीफ जी जामे मस्जिद में तव्हां सां सब पंहिंजे रब करीम के राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत साईं मौलाना मुफ्ती धनी बंजार साहब जे हुकुम ते सालियानो प्रोग्राम उन ॻोठ में थींदड़ो इत्तेफ़ाक़ सां बरसात अची वई। आसमान का जेका बरसात नाज़िल थी आहे उहा भी बरकत वारी है। वअंज़लना मिनस समाई माअम मुबारका, अल्लाह तो फरमाए असां आसमान का बरकत वारो पानी नाज़िल कियो। आसमान का मींह भी आसमान का आयो। वहाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन, कुरान पाक भी बरकत वारो आहे। मींह भी आसमान का आयो, कुरान भी आसमान का आयो। जमीन ही आसमान वारो मींह न जमीन ते किरियो। जेका जमीन भली होंदी सुठी होंदी त इहो मींह उन जमीन के फायदो ॾींदो। मींह जो ॾोह न आहे, वो बरकत वारो। जमीन का भली आहे का ढिली आहे। हिकिड़ी ज़मीन अहिड़ी आहे जो मींहुं पवंदो आहे त न आबादी थींदी आहे, फ़ाइदो कुझु न थींदो। कलर हूंदो, उन कलर ते मींहुं पवंदो त आबादी न थींदी, को सलो पैदा न थींदो, को गुल न थींदो। ज़मीन गंदी आहे, ख़राब आहे, कलराठी आहे। मींहुं पियो पर ज़मीन फ़ाइदो न ॾिनो। इन में मींहं जो ॾोह न आहे। ऐं जेका ज़मीन भली आहे उन जे मथां जॾहिं मींहुं बरसात पई त उन ज़मीन फ़ाइदो ॾिनो। पोख थी, सला पैदा थिया, गुल थिया, पोखां थियूं, बाग थिया। मके पाक जे अंदर भी कुरान नाज़िल थियो, उहो भी आसमान खां आयो। हिक दिल जेका है या जमीन, एक दिल ही अबू बकर जी, बी दिल ही अबू जहल जी। एक दिल ही उमर जी, बी दिल ही उतबे जी। एक दिल ही उस्मान जी, बी दिल ही शेवे वारन जी, अबू लहब जी, अबू जहल जी। उन जी जेका दिल वारी जमीन ही उहा गंदी खराब कलर वारी ही जो कुरान मोहम्मद पढ़े पियो ॿुधनि पिया पर सलो पैदा न पियो। छो त ज़मीन खराब। इन में कुरान जो ॾोह न आहे, इन में मुबल्लिग जो ॾोह न आहे, इन में ख़तीबुल अंबिया मिठड़े मोहम्मद अरबी जो ॾोह न आहे। ज़मीन खराब आहे, गंदी आहे, कलराठी। पर जेका ज़मीन भली ही मोहम्मद कुरान पढ़ियो उन ज़मीन एॾो सलो ॾिनो, एड़ो गुल पैदा कई। को सिद्दीक़ अकबर बणिजी वियो, को फारूक आज़म बणिजी वियो, को उस्मान ज़िन नूरैन बणिजी वियो, तो को अली हैदर करार बणिजी वियो। ये रहमत तहांजे ॻोठ जे मथां अॼु अल्लाह जी रहमत बरहमतूं, अञा भी 3 रहमतूं। एक आसमान वारी रहमत आहे बरसात, ॿियो कुरान वारी रहमत कुरान पियो पढ़े, तो रमज़ान वारी रहमत। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान मुबारक अव्वलहु रहमतुन, पहिरियों ॾहो रहमत, व औसतुहु मग़फ़िरतुन, जो विचो ॾहो पियो हले मग़फ़िरत आहे। व आखिरुहु इत्कुम मिनन नीरान, आखिरी उन जो ॾहो जहन्नम का छुटकारे जो ॾहो पहिरियों गुज़री वियो। ॿिए ॾहे जी अॼु 19 जी रात आहे, बाक़ी हिकिड़ो ॾहो
एडी बरकत वारो महीनो आहे जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रमजान शरीफ का हिकु ॾींहुं अॻ में मदीने जे मीर वाइज़ कयो। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायतो करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो ॾिनो। भेजा पान फरमाए लोगो या अय्युहन्नास ओ इंसानो लक़द अवल्लकुम शहरुन अज़ीम। हक़ीक़ वेझो थी चुको आहे तव्हांखे वॾी अज़मत वारो महीनो, वॾी अज़मत वारो महीनो, शहरुन मुबारकुन बरकत सां भरियल महीनो, जो कलाक कलाक मिनट मिनट सेकंड सेकंड रब जी रहमत का खाली ना है। ॾींहं जो भी रहमत, मंझंदि जो भी रहमत, शाम जो भी रहमत, इशा खां पोइ भी रहमत, असर जो भी रहमत, इंतहाई बरकत वारो महीनो। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए जो रमजान जे महीने में हिकड़ो सजदो दींदो अल्लाह उन बाने के हिक सजदे जे एवज 1500 ने क्यों दींदो। 1500 बस सजदा दियो 3000, 4 सजदा दियो 6000। सुबह जी नमाज में घना सजदा 8, हर रकात में 2, बरकातु सुन्नता बरकातु नफिल फर्जा 8 सजदा। जो सुबह जी नमाज पढ़ी इमाम जे पोया वरी बरकातु फर्ज पढ़ी बरकातु सुन्नत पढ़ी 12000 ने क्यों खई तो वनी इजाफी। नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब ऐ फर्ज पढ़ो तो 70 फर्ज जो सवाब। एडी बरकत वारो ऐ ईशा जी नमाज करे तरावियां दा पढ़ो, तरावियां रकातूं गणियो। एक रकात में 1500 ने क्यों, 2 रकातुन में 3000, 4 रकातुन में 8000। ता अंदाजो लगायो जे तरावियां जो 20 रकातूं इमाम जे पोयां पढ़ियूं वरी वित्र 3 रकातूं वरी 2 रकातूं नफिल 60000 ने क्यों सजदन जो थी। ता सजो महीनो गणियो। एडी बरकत वारो महीनो आ, जै सीजन जो महीनो आ। सीजन तां जे इलाके में हिते का जगह सीजन हूंदी हर को माण्हू मेहनत कंदो। असांजे इलाके में सारियूं पो सारियुनि में माण्हू मेहनत कंदा आहिनि, कारखाने ते रात जो कमाईंदा आहिनि, रात जो कमु कंदा आहिनि। बाबा निंड फिटायो होॾे वञो खैरपुर में खारकुन जी सीजन आहे। बाबा सीजन आहे, कमाए वठो यार, सॼो साल खाईंदासीं, कमायो। अल्लाह खुद चवे 11 महीना गुनाह क्या तव, 11 महीना नाफरमानियों कई तो, 11 महीना मुझे दर ते लड़ी नायव। अल्लाह तो चवे 12 महीनो दिनो तमाम सीजन जो महीनो लड़ी अचो तौबा कयो तो 11 महीना जा गुनाह माफ करे गुजरी खबर ही न पई। रमजान बरकत फरमाई इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुस समाई व फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिकत अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन। हो रहा है हो रहा है अजो ताके सवाब वडो मिलियो। हेनो हलियासे वरी आयासे वरी बाहर वरी हेने पर साईं मुफ्ती साहब भी चो तो छडणो नाहे कुरान बुधाइणो चो न। इज़ा दखल रमज़ान मदीने जे मीरा आमिना जे लालक इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जने रमजान जी पहरी रात थींदी है। इज़ा दखल रमजान फुतिहत अबवाबुस समाए मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमजान जे पहरी रात थींदी है अल्लाह आसमान जा दरवाजा खोलाए छॾींदो व फुतिहत अबवाबुल जन्नत जन्नत जा दरवाजा खोलाए छॾींदो व गुलिकत अबवाबु जहन्नम जहन्नम जा दरवाजा बंद कराईंदो व सुलसिलतिश शयातीन
शैतानन के मलाइकन गट विझी करे समझ दे बेट में बधी आया। अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ा जो कसम जन्नत में हवा थी गुल उन हवा जो टकराव जन्नत जे वणन सां दो वनी लगे। अजीब किस्म जो आवाज तो निकरे जेको जन्नत जे हूर जे कन ते दो पवे। जन्नत जूं हूरा चवंदियूं मलाइका शादी रात जे रमजान मुबारक जी परी रात अल्लाह मुझे मोहम्मद करीम जे उम्मत लाए आसमान जा दरवाजा खोलाए छॾिया, जन्नत जा दरवाजा खोलाए छॾिया, जहन्नम जा दरवाजा बंद कराए छॾिया। शैतानन के गट विझी बधी आया हो। सॼो महीनो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां रहमत जो मींहुं वसंदो। अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ा जो कसम लंजारी शरीफ जा गैरतमंद मुसलमानो जन्नत जूं हूर छाजो चवन ओ जंहिं जन्नत जी हूर जे कन ते न जिन जो आवाज आयो न इंसान जो आवाज आयो। खीमन में बंद खन खीमन जे अंदर फरमाईंदा हूरुम मक़सूरातो फिल खियाम। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हूरा मिलंदसि, जेको होरिया चवंदो उनखे न मिलंदी। जन्नत जो हूरा खीमन जे अंदर बंद हूर हूर थोड़ो बेस करो न। जन्नत जी हूर खीमे में बंद आहे, उन जे कन ते माण्हू जो आवाज न वियो, उन इंसान खे बि न ॾिठो। पोइ बि चवनि थियूं आहे कोई असां सां मंगणी करण वारो असां सां मंगणी करे, आहे कोई असां सां शादी करण वारो असां सां शादी करे, आहे कोई असां खे निकाह में कबूल करण वारो असां सां निकाह करे। वो जन्नत जूं हूरां चवनि थियूं अल्लाह 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 उहे माण्हू अल्लाह उहे माण्हू उहे घोट असांजा असां ॾे जल्दी मोकिले जेके रमज़ान में रोज़ा रखन, रमज़ान में नफ़िल पढ़न, रमज़ान में तिलावत कन, रमज़ान में इस्तिग़फ़ार कन, रमज़ान में दुरूद पढ़न, रमज़ान में पंहिंजे रब खे राज़ी कन। उहे घोट असां ॾे जल्दी मोकिल। आवाज़ जन्नत खपे चुप आयो भला पकड़ थी वई वजा। आवाज़ जन्नत खपे। आवाज़ जन्नत में हूरा ग़िलमान सोना शहजादा लड़का पानी पियाने जे लाइ हिक हूर न 72 हूर मदीने जे मीर फरमायो जन्नत जी हूर दुनिया जे अंदर चलो सॼी दुनिया रोशन थी पई। रमज़ान जे महीने में फेसबुक हलाईंदी अरे ही त वाह जी इहा वाह जी न आहे, इहा वाह जी न आहे, इहा इज़त वारी न आहे। जेका फेसबुक ते आई आहे इज़त वारी न आहे। इज़त वारी उहा आहे जेका घर जे अंदर चौधरी वारी में वेठी आहे, सिर्फ़ु हार सिंगार पंहिंजे मुड़ुस लाइ थी करे ऐं ख़िदमत मुड़ुस जी थी करे धारनि खां मुंहुं थी लॻाए। वाह जी त औरत इहा आहे इज़त वारी। इहा वाह जी न आहे, इन करे वाह जी करे इन जॻह तो मरे। जन्नत जी हूर मदीने जे मीर फरमायो जन्नत जी हूर दुनिया जे अंदर समुंड में रुगो हीअं करे थुक उछलाए न त सॼो समुंड माखीअ खां वधीक मिठो थी जंहिंजी थुक एॾी मिठी आहे। जन्नत जी हिक हूर हिक माण्हू खे 72 हूर मिलंदियूं। 72 खपनव। जन्नत जी जिंदगी पाक अथव। असां आया आहियूं जन्नत खे हासिल करण जे लाइ। हेॾे हर कान न आया आहियूं, दुकान हलाइण न आया आहियूं, फेसबुक हलाइण न आया आहियूं, हिते असां दुनिया में ॿिया कम करण न आया आहियूं। लंजारी शरीफ जा मुसलमानों असां हिते आया आहियूं त पंहिंजे रब खे राज़ी कयूं जो बदले में अल्लाह राज़ी थी जन्नत बि ॾे ऐं मदीने जे मीर जी ज़ियारत बि जन्नत में कराए। 72 हूर बि ॾे ऐं अल्लाह वॾे में वॾो जन्नत में मज़ो अथव अल्लाह जो दीदार। वॾो मज़ो जन्नत पाक शया का भी पलीती न थस। जन्नत में न किमें चिपन हूंदई न कमेले मन हूंदई, वात में थुक न हूंदई, पेट में कंद न हूंदी,
जन्नत में न बकवास होंदी, जन्नत में लग़वियात न होंदी, जन्नत में गार न होंदी, जन्नत में साड़ न होंदो, जन्नत में गिला न होंदी, जन्नत में बकवास न, कुरान पढ़न, जन्नत में पलीदी न। फरमाइंदा ला यस्मऊन फीहा लगवन वला तज़ीमा इल्ला क़ीला सलामन सलामा। जन्नत में का लग़वियात न थव, जन्नत में पाकाई पाकाई, जन्नत में गिलान न, जन्नत में गार न, जन्नत में हसद न, पाक जिंदगी। अख में चिपन, नक में लिमन, वात में थुक न। खुदा जी ज़ात जो कसम जन्नत में का भी बकवास न। साईं चाहो दो फरमाइंदा इल्ला क़ीला सलामन सलामा। जन्नत में सलामी सलाम। जन्नत में चैन किस्म जो नहरों नींदो माए। अच्छा राजी करे चैन किस्म जो नहरों नींदो माए। मसलुल जन्नतिल्लती उइदल मुत्तकून फीहा अनहारुम मिन माइन गैरि आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमुहु व अनहारुम मिन खम्रिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन व अनहारुम मिन असलिन मुसफ़्फ़ा। रब तो फरमाए मुझे वायदो आम से आम मानून वो बादशाह न हे अहकमुल हाकिमीन बादशाह जे बादशाह जो वायदो सच्चे जो फरमाइंदा वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला। केरा जो अल्लाह का वधीक सच्चो ॻाल्हाए, वॾो सच्चो उन सच्चे जो वायदो। मसलुल जन्नतिल्लती वुइदल मुत्तकून। अल्लाह तो फरमाए मुझे मुत्तकिन परहेज़गारन खुदा तरस ओ नमाज़न रोजेदारन छो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। जेके रोज़ो रखो त मन न मन मुत्तकी थी पओ परहेज़गार थियो। अल्लाह तो फरमाए इन्हनि सां मुंहिंजो वाइदो आहे त मां अल्लाह जन्नत ॾींदो मान, पर जन्नत में चैन क़िस्म जा वाह था वन घणा वाह। पानीअ जो पानीअ जी नर ये सारो पानी तो रही छुड़ियो ना। जन्नत जी पानीअ जी नर पानी माखी का वधीक मिठो, खीर का वधीक सुफेद, वहगुरो तीर वांगुर गप मुस्कई अंबर जी तेज पियो वहे। पानीअ जी नहर ॾींदो मां व अनहारुम मिन खम्रिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमुहु। पानीअ जी नहर, खीर जी नहर, माखीअ जी नहर, शराबन तहूरा जी नहर। रब तो फरमाए चैन क़िस्म जूं नहरूं ॾींदो मां, बाग ॾींदो मां, 72 हूर जो घोट खुदा जी ज़ात जो कसम मां के राज़ी करे मां रब ऐलान कया त मां माफ़ी जा ऐलान मां तुझे रब तो फरमाए कहीं न कहीं बहाने सां बानो अचे त मां बख्शे छॾियास। साईं अब्दुल बासित शैतान वॾो हरामी चवंदा आहियूं न, शैतान वॾो हरामी आहे साईं चवंदा आहियूं न। अरे नमाज़ न तो शैतान हरामी आहे साईं, होटल दे बैठो आहे शैतान साईं झलियो वेठो हां अरे जलसे दिन है शैतान वारो भागो। अल्लाह चयो त तो वारो इहो बहानो भी बंदो कया। रब फरमाए वञो मलाइको सभिनी नंढनि वॾनि पकनि पोड़नि शैतान खे ॿधी अचो त हिननि खे बहानो ख़त्म थिए त मन न मन अचनि अचनि। रब तो फरमाए कंहिं न कंहिं बहाने सां अचनि त 11 महीने जा गुनाह माफ़ करे छॾनि। माफ़ी जो रमज़ान में जेको मरी वियो न पुछाणो न जन्नत मां त ईअं चवंदो साईं आलम ईअं चवंदा मुफ्ती साईं जेको रमज़ान में मरी वञे क़ब्र जो
पुछणो ना पुछो ता पंहिंजे नाल में वो जेको मरी वञे हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो बादशाह कंहिंखे हिकु दफ़ो माफ़ी ॾेई छॾे बाबा हलो माफ़ कयोसीं यार छा वरी पोइ महीने खां पोइ चवंदुसि त हेॾे आहे कि महीनो माफ़ कयो मां अचे थो पोइ पादर हणाए मुंहिंजो ज़हन मां इल्मी फतवा नथो ॾियां जेको मुफ़्ती आहे पर मां ई थो चवां त हेॾो अहकमुल हाकिमीन रमज़ान में क़ब्र जो पुछाणो ई माफ़ करे छॾे पोइ रमज़ान गुज़रे पोइ चवंदो छा त पादर हणो त चवंदो माफ़ी ॾिनी अथऊं त छॾे ॾिस बसि छॾे ॾिस हे रमज़ान बरकत वारो अल्लाह शैतान खे बंदि करे छॾियो मन न मन अचे माफ़ी ॾियांसि जन्नत ॾियांसि अल्लाह तो फरमाए हिनखे मां जन्नत ॾियां ऐं जन्नत पंजनि माण्हुनि जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक अल्लाह जी जन्नत आशिक तव्हां जन्नत जा आशिक आहियो ॻाल्हाए तो ख़ुदा भला हो कमाशा जो हमरा मुला के वठी आयो ख़त्म हो ॼाराए पी खे छेलो भी कुठई मुर्गियों पीस मच्छी जा ओए मौलवी साहब खाई नड़ थी ऐं पोइ चयो अल्लाह साईं जे पी खे जन्नत में जॾहिं शुरू पियो थिए मुश्किल त मुला ॾिठो अरे चेला साईं पी खे क़ब्र हिसाब खां बचाए छोरे जो मुश्किल अल्लाह साईं जे पी खे जन्नत में आला मकाम ॾिजाए छोरे जो मुश्किल चढ़े न भागा 5000 ख़र्च कयो अथई 10000 पिणे जे लाइ दुआ थो करां मुश्किल जेसिं बाबो अहिड़ो हुयो ई कोन न जेका तूं तो ॻाल्हि करे न जन्नत मां तव्हां खां पुछां थो जन्नत खपे पोइ ॾाढा चओ न चओ इंशाअल्लाह हलंदासीं मुवहिदां जन्नत मिलंदई क़ुरान मथे ते रखी थो चवां मुशरिकां जन्नत न मिलंदई हा तुंहिंजी मर्ज़ी पोइ मुशरिक थी तुंहिंजी मर्ज़ी आहे मुवहिद थी तुंहिंजी मर्ज़ी आहे रब जो मुवहिदन सां वाइदो आहे मुशरिकन सां न इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह रब तो फरमा मां मुशरिक जे मथां जन्नत हराम कई मुशरिक जन्नत में न वेंदो रब तो फरमा या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल मुशरिकूना नजस फला यक़रबुल मस्जिदल हराम अल्लाह फरमाए तो ईमान वारो मुशरिक पलीत थव मुशरिकन के मस्जिद मां बाहर कढो मस्जिद हराम कढो फरमाइंदा मा कान लिल मुशरिकीन अन यअमुरू मसाजिद अल्लाह मुशरिक के हक ही ना है जो मस्जिद ठहराए अल्लाह मुझा मौला मस्जिद के ठहराए फरमाइंदा इन्नमा यअमुरू मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर व अक़ाम अस्सलात व आता ज़कात व लम यख्श इल्ला अल्लाह जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो जेको होरियां चवंदो बंदि वेंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए आमीन त चओ अल्लाह तो फरमाए मुशरिक के मस्जिद ठहण जो हक ही ना है कि मस्जिदों के ठहरन अल्लाह तो फरमाए मस्जिदों मुवहिद ठहराए जिन जो अल्लाह ते ईमान मुशरिक जो अल्लाह ते ईमान कोने अल्लाह भी आए पर साईं घटा चा मुझे जमात जी पाले में जमात जी बस आहे समय वो मां जो मारे चे साईं मुझी पगार बंद थी वई वो मां पीर गफारी की दरगाह ते वई उते ही कंदो करे चयो मां मुझी पगार सुबह जो मिली गई अरे मां चो अल्लाह को चे अल्लाह का गुरी गुरी महीनो भी तुम नहीं करे हाय अच्छा तो देखा है इने जो ईमान अल्लाह ते नाए मुवहिद के जन्नत मिलदी हक मुवहिद के या मस्जिद ठहराए जन्नत जन्नत जावाइद जन्नत में अल्लाह जो दीदार जन्नत में हूरा जन्नत में गिलमान मुवहिद दिल इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह थुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम
कुंतुम तुअदून। अल्लाह तो फरमाए तो सब मुबैदा के लाए जिन जैसा जो रब अल्लाह बीर है मजबूत बाकायदे मजबूत सुम मस्तकामू मजबूती भी रहा मानू दुश्मनी कई मानू फतवाऊं ॾिनियूं हेड़ो आ इया वहाबिया लाबिया काफरा जे मुझो रब अल्लाह हाजत रवा अल्लाह मुश्किल कुशा अल्लाह मौत हयात फरमाई वो जने मरे तो न मरे मरण जो टाइम अची अॻियां बच्चा हेॾा ज़ार बीठी आहे हेॾा पुट बीठा आहिनि हेॾा पोटा बीठा आहिनि हेॾा न्याणियूं बीठियूं आहिनि मरण जो टाइम अची वियो ॾिसे तो रोए तो जुदाई कयूं थो वञा पुट छॾियूं थो वञा पोटा छॾियूं थो वञा न्याणियूं छॾियूं थो वञा अॻिते अलाए छा थींदो अल्लाह अल्लाह रब फरमायो सुम्मा इस्तक़ामू मजबूत भी रहो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका मुझी रहमत जा मलाइका नाज़िल करसे जन्नत जा रुमाल खड़ी करे चवंदा अल्लाह तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। अल्लाह जमल है अल्लाह तखाफ ओ मुवाहिद गम की नतीजा है अल्लाह तखाफू वला तहज़नू दुज भी न गम की नतीजा है व अबशिरू बिल जन्नत असा तो जन्नत जी बिशारत ॾियण आहियूं जे जन्नत जो अल्लाह तो सा वायदो कयो आ अखि बुढण तो जो कम त जन्नत जो मारियूं बगना ॾियणो कहजो कम आ ॾाढा ॻाल्हायो यो मुवाहिद के जन्नत मुशरिक के न मिलंदी जन्नत उन के मिलंदी जो अल्लाह ते ईमान आ आखिरत ईमान आ अकाम सलात नमाज तो पढ़े आत ज़कात ज़कात तो दे वलम यख्श इल्लल्लाह फरमाए जेको अल्लाह का डजे तो हक न किया त मस्जिद ठहराए वल अमानत अमानत जी ज़मानत दे तुझी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद वल बदन हिन पेट जी ज़मानत दे हलाल खाइने हराम न जायज खाइने ना जायज न रुश्वत जो माल न चोरी जो माल न व्याज न इन पेट जी ज़मानत दे तुझी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम हुजूर फरमायो ओ बिन पाजी उघड़ जी हिफाजत कर उघड़ जी ज़मानत दे हलाल दे वंजाए हराम दे न जायज दे वंजा ना जायज दे न हुजूर फरमायो शान जी तू ज़मानत दे मां मोहम्मद तुझी जन्नत जो ज़ामिन आया ओ दोस्तों ज़बान ज़बान इन जी और साईं नहीं फरमाया ज़बान जी ज़मानत कूड़ न ॻाल्हाई गिला न कदे चुगली न हणंदे इल्जाम न हणंदे अॼु तो वरी घणा माण्हू अहिड़ा आहिनि रमज़ान शरीफ़ में रोज़ो त रखनि था पर गिला बि कनि था गहरियूं विझनि था चलो रोज़ो ईंदा आहे त मानी न खाओ पानी न पियो बस रोज़ो आहे न अखि खे रोज़ो रख हिकिड़ा वरी चोला रोज़ो रखी सॼो ॾींहुं फेसबुक हलाईंदी रोज़े में ड्रामा ॾिसंदी फिल्म ॾिसंदा मश्किरनि जो ॻोठ ॾिसंदा हा न मामे लालू वारनि जो ॻोठ हा ये सॼो ॾींहुं ॾिसंदा इहे रोज़ो आहे अरे टाइम गुज़रे न हुज़ूर फरमायो हिकिड़ा अहिड़ा रोज़ आहिनि जो छड़ो बुक खां सवाइ ॿियो कुझु बि न पवंदो रोज़ो रख ज़बान के रोज़ो अखि के रोज़ो कन्न के रोज़ो हथ के रोज़ो पैर के रोज़ो रोज़ो ॾुखी इबादत आहे ॾुखी तंहिंजे करे फरमाया सियाम हा पाण फरमायूं
हुजूर फरमायो मदीने जे मीर फरमायो रोज़ो बानो मुझे ला जो रखे न जो बदलो मां पांजन हथन सां ॾींदो मान अस्सौमु ली व अना अजज़ी पर उलमा ने के अना उजज़ा पढ़ियो माना रब जो फरमाए बानो जने रोज़ो रखे तो न जो बदलो मां अल्लाह पाण अल्लाह नमाज जे सवाब जी हद भी बुधाई थन रोज़े ज़कात जे सवाब जी भी हद बुधाई थन हज जी भी बुधाई थन उम्र जी भी बुधाई थन हिकड़ो उम्रो कयो त हेतिरो सवाब हिक नमाज पढ़ो त हेतिरो सवाब हेतिरी खैरात कयो त हेतिरो सवाब पर शाम जे टाइम ते रोज़ो धर यानी रोज़ो तो रखे शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में मलाइका कलम खणी करे तुझे रोज़े जे सवाब के लिखंद अल्लाह रब तो फरमाए मलाइका शादा कयो साईं तुझे बांधने रोज़ो रखियो आओ मुझा मौला अखिन के रोज़ो ज़बान के रोज़ो हथन के रोज़ो पेरन के रोज़ो ज़ाल निकाह हक करे ननी असी पर उन जे वेझो भी न वयो लिखी करे पानी पिया कोई न दिसे पर तुह तुझो भाव थिस तुझे करे रोज़ो रखियो तई रब तो फरमाए मलाइका वो सवाब घणो ता लिखोस साईं जेको तू चो फरमाई अस्सौमु ली माने मु रोज़ो मुझे ला रखियो इने जो बदलो मां अल्लाह पाण आया हाणे खणो कलम लिखो मुझो शान कुरान में सजी दुनिया जा वण कलम थी वञन सजी दुनिया जा समुंड मस थी वञन सजी दुनिया जे वणन जा पन कागज थी वञन मलाइका लिखंदे 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 रब जो शान लिखंदे लिखंदे खुदा जी ज़ात जो कसम फरमाई त कलम कसी वींदा मस खत्म थी वेंदी कागज भरजी वेंदा पर रब जो शान लिखी न सघंदा रब तो फरमाए मलाइका रोज़ेदार जे सवाब के न लिखियो बस बदलो मां अल्लाह पाण आया मां पाण हा न लिखो शाम जे टाइम ते तले चई न टिन शख्स जी दुआ रद न थींदी तव कबूल थींदी अल इमामुल आदिल आदिल हुक्मरान घर जो वडो सूबे जो वडो शहर जो वडो घर जो वडो इदारे जो वडो अदुल कई भला ज़ाल बिन ज़ालन जो त वडो बिन ज़ालन वारा बुधो बिन ज़ालन वारा शौक तो ट्रे क्यों चार कयो जायज़ बिन ज़ालन वारा के चवा ये न त हिक चुल्हे ते त बी दिल ते हिक के लटा भला त बी वेचारी के वरी बाफ्ते जा कपड़ा भी न हुंदा हिकड़ी रोस्ट खाईंदी गोश्त त बी वरी दाल ऐं बसर सां मानी इहो अदल नाहे क़यामत जे ॾियारे साहब ईंदो अदरंगो माण्हू ॾिठो त अंदर तव्हांजे ॻोठ में भला फिंजी कॾहिं आहे फिंजी कॾहिं ॻाल्हाए नथा जंहिंजूं जंगूं टेड़ियल हूंदी हलंदी आहे ये फिंजी कॾहिं वांगुरु ईंदो ॿिन सालनि वारो जे अदुल न कई सुकल हूंदो सॼो पासो अदुल आदिल हुक्मरान अदुल कई जहिड़ो करे हुनखे अहिड़ो हुनखे जहिड़ा लटा हुनखे अहिड़ा हुनखे तूं टे कर चार कर अदुल कर ईअं त नंढीअ खां टिजी वॾीअ खे हुनखे 5000 जो त हुनखे 500 वारो छो त नंढड़ीअ जे मोचण खां टिजे थो पातर हलंदी पोइ पातर जी हलंदी अहिड़ो भाड़िया त पोइ ॿी सॼी छोकिरी न बि सघे 11 घर वारियूं 11 वो मुझो साईं चवंदो हो मुझा मौला जेको मुझे वस में हो मां मोहम्मद कयो में चओ न सुभान अल्लाह जेको मुझे वस में सभिनी के घर साग कपड़ा साग प्यार सागो राजू विरहायल हिक हुन वटे हिक हुन वटे हिक हुन वटे हिक हुन वटे पर अम्मा आशा सा प्यार वधी कयोसि इहा दिल जी ॻाल्हि पर मदीने जे मीर चयो मुंहिंजा मौला जेको मुंहिंजे वस में हो मां कयो जेको तुंहिंजे वस में आ तूं कर छो त दिलि जा राज़ तूं तो ॼाणे मालिक तेरा
कभी है नुमाइंदा यो क्या मजे ॾारे अदुल कई जेड़ा लटा उनके एड़ा उनके जेड़ो घर उनके एड़ो उनके जेड़ो कमरो उनके एड़ो उनके जेड़ी बेड उनके एड़ी उनके जेड़ा सोन उनके एड़ा उनके जेड़ी मानी हो पई खाए एड़ी मानी हो पई खाए भली वडिया कोड़ाड़िया रिटायरा तभी इज्जत कर तुजी ज़ाला क्या मजे ॾारे यो शख्स इंदो न खुदा जो कसम रब फरमाइंदो इनके उसते सण न दियो तो वठिए तो अर्श जी शाम वेठा प्यारिया इमाम लादिल अर्श जे छायना भी डोंदो आई दुआ घुरंदो त रद न थींदस कबूल थींदस यो मजलूम जी आका पाण के बचायो वाक्यो दो अचे एकड़ो मानू घोड़े ते चढ़ी करे मदीने तो वने रस्ते में मानू मिलियो कादे तो वने चई मां मदीने तो वञा चइबो एॾो कानो तो वञे हे विचो माले केतिरो लबानो वियो हेॾो अचो कंदा न वीचारे खे लाड़े ये विच जंग बयाबान में आयो जॾहिं सफ़ा बयाबान जंगल में आयो त तलवार कढी चेस मारी दो सीमत जो डोह केड़ो क्यों यार एडो उठी आए मारी ने ये घोड़ो जाए ये पैसा जाए ये माल जाए मुखे जो जी माल त मोजो आ पर तोखे कत्ल कंदुस जी मला 5 मिनट मोकल दे मां नफल पढ़ा आ जे पढ़ बीचो हलियो वयो सजदे में सच्ची दिल सा मजलूम पियो रब के सदे कमजोर फरमाइदा युजीबुल मुमतर्रा इज़ा दाअहु व यक्शिफु सू भला के राज को कमजोर जी दाह के बुधे या हय्यु या कय्यूम वबिरहमतिक नस्तगीस या मुगीस अगिसनी या मुगीस अगिसनी या मुगीस अगिसनी ए देर ए दाइम कायम ए हमेशा कायम ए मौत का पग ए जिंद ए निंद्र का पग इन कमजोर जी दाह बुध या मुझी फरियाद बुध ए तेरा साईं ए ताकत वारा साईं ए जिंदा साईं मुझी फरियाद बुध ओ फरियाद बुधन वारा अल्लाह मुझी फरियाद बुध एक दाह कई बी दाह कई जने बी दाह कई तखिन पासे का घोड़े सवार पियो अचो हथ में तलवार हे सालिम चयो हे त सजदे में आ काबू आ काडे वींदो इयो तो अचो इन जो अगु ॾिया अया अते सुरियो हू जो घोड़े सवार आयो ठकाड तलवार कढाई त ज़ालिम जी मुंडी हली वई ए सजदे मां जो तो हमरा डके ए भला ए त या न मोहलत ॾिनी त न मोहलत इन मुखे मोहलत ॾिनी न 5 मिनट पढ़ो नमाज हे जो आयो आ तो उन को कुछ ही न ठका तलवार कढाई दई डके पियो चेस अल्लाह जा बाना घबराए ना मां ज़ालिम ना हां मां अल्लाह जो मलाइको है चो न सुभान अल्लाह ए साहो कढियो वई ओ मजलूम असा जो साहो कढियो वई अजो असा जो त क़यामत अची वई जने परी दाह कई आसमान जा दरवाजा चीकाटन सा खुली परी दाह सा सजो आसमान लुटी सजो असा मलाइका तरतले में पइजी अस क़यामत अची वई बीदा कई आसमान जा दरवाजा खुली विया चीकाटन सा असा जो पक्का क़यामत चीदा कई द आसमान जे दरवाजन मां बाहि जा उल्ला पिया निकरन वाह असा जो पक्का क़यामत अल्लाह फरमायो मलाइको मलाइको घबरायो न क़यामत न तव मजलूम जी आतव ये मजलूम जी आ दाहे फरियाद मजलूम जी राणा आहे कोई न मजलूम जी मदद करे
माला के चयो मुझा मौला जने कोडी जमीन ठाई तई मान दिठी मां के मोकल दे मां इन मजलूम जी मदद करे अच इन जालिम के खत्म करे अच तुझी जमीन भी दिसी अच मां के घोड़ो भी मिलियो तलवार भी मिली आयो आया हाने मम मलाइका आया इन जालिम के तबाह कयो तुम यार काने तो वने जे मां मदीने तो वना जे मदीने वने त मदीने जे मीर के मोजा सलाम दी जाए चौन सुभान अल्लाह आदिल हुक्मरान जी दुआ रद न थींदी आहे हज़रत उमर से आदिल एडो आदिल हो जंहिंजे चिठीअ सां मिस्र जो नील दरिया हो पानी पियो अहियां ताईं तो उदों जा मानू हर साल नौजवान छोकरी के हार सिंगार करे नील दरिया हमें दींदा हर साल जी हाने असांखे असां बि अथव 15 साबान जी रात हर साल मुसलमान न वाणिया हार सिंगार करे कलंदर के पढ़ाईंदा न तव्हांखे ख़बर न आहे छा पढ़ाईंदा न ॾींदा आहिनि शादी था कराइनि अलाए काले गुम थी वेंदी आहे ईअं उछलाईंदा मिस्र जो मुल्क फतह थियो मिस्र जे गवर्नर खत लिखियो अमीरुल मोमिनीन सही तो जा मानू एड़ा चरिया जाहिल जट नौजवान छोकरी के हार सिंगार के दरिया जे हवाले कंदा वो पानी नींदो हजरत उमर सही फरमायो खबरदार खबरदार कहीं भी औरत जी इज्जत के पायमाल करनो ना गे इस्लाम औरत के हक दिनान इस्लाम औरत के इज्जत दिनी खुदा जी जा जो कसम जने जाइए तो हुजूर फरमायो खबरदार न्याणियों न पूरो न्याणियों पूर्ण जेणियों न थव अल्लाह अल्लाह मुझे से फरमायो जे पेट मां पारा पारा न्याणी जमिया भलो पेट खैरुल बदन भलो पेट हुजूर फरमायो वरी बी न्याणी जवस खुश तो नाला भला रखई तरबियत कई हुजूर फरमायो भले कराने मां न्याणी जी शादी कराई आका से फरमायो मुझा उम्मतियो इयो शख्स मां मोहम्मद सा गद जन्नत में ही हूंदो दुनियाणी जमी माता का पूछा तो ता लंजारी शरीफ वारन तो पूछा ता बुजुर्गन जो गोठ माता को तो पूछा ता जे गोठ में छोकरो जमंदो आ त जरूर सेरा चंदा हुंदा नंदा गलाए हां वो चई तो ता भली न गलाए हो त चे तो वो ता गोठ जो है ता न गलाए भली है जाते दीन घणो हुंदो न ते शैतान जोर वडो हितो चोरी हिते जा खान हिते आना मदरसो हिते आ बुजुर्ग हिते तालिब हिते तजे करे हितो वाले मानुन के शादी में ढोल वजराया टप्पा जराया नचाया पुट जमंदो आ त मायू सेरा चवंदियूं ढोल वजंदा भला ता जे गोठ में करे न्याणीअ ते ढोल वगो गाले न चङा भलाईंदा मायू भी चवंदियूं अरे धी जाई धीते काफर भी नाराज थींदा हा न्याणी जमन ते मुसलमान भी नाराज थे पर मुझे सही फरमायो खबरदार ओ मक्के जा मुशरिक न्याणियों पूर्ण जेणियों न थव हुजूर फरमायो जय पेट मां पहरा पहरा न्याणी जमी खैर बदन भलो पेट था हुजूर फरमायो लोगो मानो ताके पुत्र जे जमन जी मुबारक दीदान मां मोहम्मद न्याणी जे जमन जी यार मुबारक दयूं पियो वञाव चओ न सुभान अल्लाह हां न काफर नंढे हुंदे पूरी हिन वरी वडे हुंदे अचो मत दी मुझे मट शानी कोने के जा मथो लही अचे को मलाइक तो उन के ए न वणंदे ए न वणंदे अरे पंहिंजा न वणंदा घणा तवारे पंहिंजूं न्याणियूं खपाए छॾियूं पेसन वरी अॼु कला दाज जा वरता 4 लाख पैसा न वरता मन न्याणी खपाई ना है दाज जा 4 लाख वरता ओ मार पवई दाज भी हुन को वठी लो न्याणी के दे तो छा ॾिनुस तुझी धी ना है तुझे घर में न पली आ तुझे घर वाले जे पेट में ना आया तुझो खून ना है
उनखे तो चए न 4 लाख दे न वो भी मोटी तव्हां खे ॾींदासीं असां न खणंदासीं बाबा न्याणी जो पैसो खाइण तोबा गुनाह हुआ वरी चवंदी वॾे जो बुज़ुर्ग न्याणी जा पैसा हुन को 4 लाख वठी ऐं न्याणीअ खे तो ॾाज ॾे तूं छा खणो मार पवई 2 पुट जा हिसा ॾेई तूं न्याणीअ जो ठही ॾे न नथा ॾियनि चङा भला न्याणी जा हक़ खाई वेठा आहिनि क्या मजरा टंगिया बीठा हूंदा भली ये चिल्ला भी कम न ईंदा तकियूं भी कम न ईंदियूं वाइज़ भी कम न ईंदा ये तस्बीह भी कम न ईंदियूं ये टंगिया बीठा हूंदा के न्याणी जे हक़ में के पुटनि जे हक़ में के ज़ाल जे हक़ में टंगिया पिया हूंदा दोस्तो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मदीने जे मीर फरमायो न्याणी पूर्ण जहिड़ी नाहे न्याणी ॼमे पीउ खे पारता न्याणी ॼमे पीउ खे पारता ओ पुट खे मोबाइल 20,000 जो वठी दे न्याणी के लटा न तो वठी दे पर बुधो बुधो ये वेठा आहिनि तव्हां जो ॻोठ आलिमनि जो आहे इल्म जो मरकज़ आहे बुज़ुर्ग रही विया पर जंहिं न्याणीअ खे छड़ो लटा वठी ॾिना या वालियूं वठी ॾिनई या रओ वठी ॾिनई या वॻो हक़ थी न्याणी आहे न उनखे वठी ॾे न पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तूं वठी थो ॾे अलाह थो चए मलाइको लिखोसि सदके जो सवाब हक़ थई न्याणी खे वठी ॾे न पर ॾेस थो न सदके जो सवाब आहे सदके जो असां न्याणियूं ईअं विहारे छॾियूंसीं ॾाज जे करे हले मूंखे तालिबनि खे ख़ुदा वास्ते आहिनि हुयूं टेंशन न कर विहारे विहारे पाण फरमायूं खबरदार खबरदार न्याणीअ जी इज़त खे पायमाल करणो न आहे वाह इस्लाम न्याणियुनि खे हक़ ॾिना या याद अबे खे परत वॾड़ी थी शादी कई त मुड़स खे पारत वले नफ्से का अलैका हक़्क़ुन वले ज़ौजी का अलैका हक़्क़ुन हुजूर फरमाए तुझे नफ्स जो भी तुझे मता हक़ आहे ज़ाल जो भी हक़ थई या त पी के पारता वडी थी निकाह थियो त मुड़स के पारता सभा कोराड़ी थी वई मुड़स भी कोराड़ो थियो त पुटन के पारत अल जन्नत तहत अक़दामिहिम उम्महात मदीने जमीर फर अल्लाह अम्मा जे पेरन जे हेठा जन्नत पेरन अबो जन्नत जो दरवाजो थई औसत अबवाबुल जन्नह विचो दरवाजो थई अबो जन्नत जो दरवाजो अबो हे पी खंगे दो छोरो केले दते अया न तो मरई मरे त मां भी हन है पांजे पी मां जे चेहरे के दिसन सा खुदा जी ज़ात जो कसम कबूल पल हज उम्र जो सवाब अरे मौलवी दुआऊं घुरन पीर दुआऊं घुरन बुजुर्ग दुआऊं घुरन लंजारी शरीफ जा गैरतमंद मुसलमान अमर जेरी दई अम्मा जी खिदमत कर दिसन सा हज जो सवाब पर जे अम्मा हथ खणंदी त अल्लाह अम्मा जा हथ कबूल करे छॾी दो अबे मां इज्जत कयो इस्लाम औरत के इज्जत लिया मत जे करे चंदा ओ न्याणियूं ओ छोरियूं मुर्सन न्याणियूं मां उन औरतुन के चवंदो आ मुर्स जी इज्जत कयो धारन का मोह लिकायो हार श्रृंगार पांजे मुर्स ला कयो बच्चन जी तरबियत कयो ये सब तहां जा दुश्मन थव अबो तो चे न्याणी न जमे पुट जमे मां थी चे धी न जमे पुट जमे चाचो तो चे भाटरी न जमे भाटो जमे मामो तो चवे भाणे जी न जमे भाणे जो जमे ये सब भा तो चे अद्दी न जमे अद्दो जमे हर को तो ये चवे मां थी चे पुट धी न जमे पुट जमे ये सब तहां जा मुखालिफत मदीने जो मीर न्याणे जो चो हामी इस्लाम इज्जत नहीं है खबरदार मिस्र जे गवर्नर के खत लेके बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन तजरी मिस्र जे नींद दरिया आले हजरत उमर के खत लेके त तू छोकरी जऊ वो तू पानी दी पांजी मर्जी सां दुआई छोकरी जे ॾियण सां पानी दे त असांखे तुझे पानी जी जरूरत न थई पर जे तू अल्लाह जे हुक्म सां हलंदो अल्लाह जे हुक्म सां हलंदो
वो मिस्र जानील दरिया अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला नो जो खत पहुंचंदो वींदो पहुंचंदो वञई अल्लाह जे हुक्म सां पानी ॾियणु शुरू कजाए। अल्लाह 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 ओ जारी वारो खुदा जी ज़ात जो कसम हज़रत उमर फारूक जी चिट्ठी खणी करे मिस्र जो गवर्नर मता भी इबारत पढ़ी तो बुधाएस ये भी दई मिस्र जा यहूदी 18,000 यहूदी टहकदी दे मुसलमान जेड़ा चलिया बुधा तेड़ा दित असन छोकरी देऊ तने पानी दी दो इन से रात चिट्ठी रखी है अचो तो खलीफ सो अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो गैरत वारो खुदा जी ज़ात जो कसम अमीरुल मोमिनीन आदिल हुक्मरान उन जी चिट्ठी रात जो विझी आया सुबह जो नील दरिया हटे वजन त मिस्र जो नील दरिया कलन तार वहण शुरू थी वयो चओ न सुभान अल्लाह ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। 18,000 यहूदी कलमो भरे मोहम्मद जे दीन में दाखिल थी विया। अदल कर तुंहिंजी दुआ रद न थींदी मज़लूम जी दुआ भी रद न थींदी। अस्साइम हीन युफ्तिर रोज़ेदार शाम जे चई मथे बुखियो उन्यो जप सुकी रात निड़ी सुकी पई आ अखियूं डरा ॾेई वयूं पेट पुटी सां बीठो आ शाम जे टई मथे रोज़ेदार हथड़ा खणे तो चओ न सुभान अल्लाह। ये ता घट कर रब तो फरमाए मुझा सोना नबी मुझा दिलबर नबी मुझा प्यारा नबी इन बुखे जी उन्ने जी पेट सां पत्थर पेट सां वञी कर लगो तस पुठीअ सां पेट चप सुकी वियस अॻियां मानी पई पानी पयो थधो पानी पिए न तो अॻ में दुआ पियो घुरे फरमायई न उन्नी बुखे मुझे ला रोज़ो रखई रब तो फरमाया रोज़ेदार हथड़ा खणंदो मां रब इन जा खाली न मोटाईंदुसि मां कबूल करे छॾींदो मांस। इफ्तारी टाइम ते इफ्तारी वारे टाइम ते ख्याल कंदा कयो दुआ जो इत्माम कंदा कयो दुआ जो पंहिंजा सब मसाइल अल्लाह जे अॻियां रखो सब मसाइल उन रब जे आॾो रखो ऐं इंशाअल्लाह अल्लाह खाली न मोटाईंदो। हा छो तो रोज़ेदार शाम जे टाइम भी एड़ो आ न से वारो वारो दुआ विसरी थी वञे पकोड़ा पिया रोज़ेदार त आया पर बेरोज़ आहे त बि आया मुननि जहिड़ो मोह करे है न बेरोज़ आहे तॾहिं मां तव्हांखे निशानी ॿुधायां बेरोज़ आहे बस हाणे मां जल्दी ख़तम थो कयां अॼु लाउड तुंहिंजो मज़ो नथो करे पर मां नथो चवां छो त तुंहिंजो बि ॾोह न आहे मींहुं वसियो आहे ॿुधो ॿुधो भलो अथव हे मुंहिंजो भलो लाउड वारो मां इहो ॾा थींदो मां ख़ुशि थींदो छो त मुंहिंजो जहिड़ो लाउड वारो न हूंदो आहे न पर हे भलो आहे पर हिन वीचारे ॾोह न आहे। बहरहाल ॿुधो दोस्तों शाम जे टाइम ते टाइम एड़ो आ ना रोज़ा है त आया पर बेरोज़ है त बेरोज़ है त निशानी बुधाया हाई ना था ईदी ने बस भलवा खैर ची यार दी वडो अल्लाह रोज़े वठ कई पक समझ जाने रोज़ो न त जो तो रोज़ोदार कदे भी शिकायत न कंदो चंदो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब जी मेहरबानी अज दी डाडो भलो। हां रोज़ेदार शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में मज़ो आ रोज़ेदार ला बफरदुल साइम फरहतान वफरहतुन इंद फित्रिही वफरहतुन इंद लिकाय रब्बिही। मदीने जमीर फरमायो शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में हेडा की पयो पकोड़ा प्यान समोसा प्यान हिंदाना प्यान कितना प्यान हेडो अल्लाह अकबर थी हाणे हमरा ये कुंजी दो बाहु अजी वेंदो हाणे से घणा चे हाणे 2 मिनट थोरो सोरंदो वक्त हाणे से मिनट मिनट आया सारा सब कोहर दा टक ते अल्लाह तोर दे बस बिठो आने टाइम एड़ो आ ना टाइम एड़ो आ
होॾो आसान अची वई हिन मस्जिद वारे नरमी भट हुनसि वेलट पेर में होॾो ॾिनी असां खे कहिड़ी कारीअ खाधो आहे छा तो त टाइम अहिड़ो आहे न हेॾो थी न अल्लाहु अकबर चओ सुभान अल्लाहु अकबर पहिरियों गिरहो खणी करे वात में विधई दाल सां या पटाटे सां हिकड़ो ढुक पानी जो हयई खुदा जी ज़ा जो कसम मुझे सही फरमा रोज़ेदार जी लूअ लूअ ठरी थी पवे कजो तजुर्बो लूअ लूअ हो नो ये गिरो पटाटे सां हणी वञ न खुदा जी ज़ा जो कसम पो रोज़े छोड़ खां पो भली मच्छी अचे मुर्गियूं अचन न तोखे मज़ो न ईंदो मज़ो उन टाइम जेको पटाटे ई दाल में रखियो हो जो हुजूर फरमाता रोज़ेदार लाइ फरहत हिकड़ा वारी माण्हू चवंदा अॻ में फ्रूट था रोज़ो था छोड़े मानी पो खाईंदा पो मज़ो कोन्हे मानी जो मज़ो वठ मानी जो मज़ो चवण सुभान अल्लाह ऐं बे नंबर में रोज़ेदार खे क़यामत जे ॾियारे लंजारी शरीफ जा मुसलमानो जन्नत में 8 दरवाजा अथव घणा हिक दरवाजे जो नालो आहे बाबुर रैयन पाणीअ सां ढो कराईंदड़ उन मां ॿिया न ईंदा सिर्फ़ रोज़ेदार ईंदा रोज़ेदारनि खे सॾु थींदो जन्नत में वींद वॾे में वॾो मज़ो जन्नत में अल्लाह रोज़ेदारनि खे दीदार कराईंदो अॼु चोॾीअ जो चंड सॼी दुनिया ॾिसंदी आहे न हीअं अल्लाह जन्नत में ज़ाहिर थी बीहंदो परे खां मथे ॾिसंदा हीअं जो ॾिसंदे साल गुज़री वेंदा वरी गुज़री वेंदा हिते हिक टिक में होॾो जन्नत जूं चवंदो अल्लाह असांजा घोट अलाए काॾे विया असांजा मुड़ुस अलाए काॾे विया पोइ हीअं परदो ईंदो परदो त हिनखे होश ईंदो रड़ियूं करे चवंदा मौला ओ अल्लाह हिन पर्दे खे हटाए पोइ हिते अल्लाह जन्नत जे हूरनि में मज़ो न आहे गिलमान में मज़ो न आहे मेवनि में मज़ो न आहे रब जेको तुझे दीदार में मज़ो आहे छॾ न असां तुंहिंजो दीदार कयूं फरमाईंदो वञो तव्हांजो सालो इंतज़ार में वरी 8 ॾींहं अचो त मां अल्लाह दीदार कराईंदुमि वॾो मज़ो अथव रोज़ा रखो रखरायो पाण फरमायूं जेको कंहिंखे पाणीअ जे ढुक सां रोज़ो खोले रोज़ेदार खारक सां खीर जे ढुक सां पाण फरमायूं एतिरो सवाब ॾिनो सॼी मुहम्मद जी उम्मत खे रोज़ो छोड़ायूं यार खीर वाला नाइन एड़ा अथई हूं 120 पोइ वरी 140 रमज़ान में असां ने ये लड़का में हिकिड़ो हुजे खाली मां जुमे ते वाइदो कंदो मैं मुझे पर जो जमा किया मुझे जुमे ते वाइदो कंदो मैं त ज़ालिम जैसे तो के 100 मुझे मुके चो मानो मैं 140 हर माल रेट चाले छड़ो अरे अल्लाह लाहे छड़ी हेरे चाहे छड़ा अरे तू आजादी कर सवाब मिलंदई गरीब गुरबा वठी रोज़ो छोड़न तुझे बच्चन के सवाब थींदो अल्लाह तोखे भी सवाब दी वठी शीशा शरबत जा ॾेई वञो मस्जिद में सुभाणे हिते साईं मां चवंदो न तो क्या पर खुदा जी ज़ात जो कसम रोज़ेदार जे लाइ ये शीशा शरबत जा वठी अचो ये कार्टून साईं वॾा टप हणो रोज़ेदार पियन ढक रोज़ेदार पियंदा हिन जी लूअ ठरी पवंदी अल्लाह अर्श ते राज़ी थी पवंदी क़यामत जे ॾिहाड़े रब हिन रोज़ेदारनि जे सदके रब तोखे भी माफ़ कंदो जे रोज़ा खोलाया ऐं रखाया असांजूं गुदियूं भरियल ये चवंदा न साईं बेर वारा फरमाईंदा जेको इहे चवे न त रोज़ो उहे रखल जेके गुदियूं खाली हुन सां जूं भरियल या जेको चवंदो मुला ॾाढी तो वञी रखी आहे साईं तोखे जन्नत मिले असांखे न मिले हिकिड़ो माण्हू चवंदो हा त तव्हां नमाज़ पढ़ी गंज कयो हाणे असांजो वारो आहे ईअं चवण सां ईमान हलियो वियुसि ज़ाल खे तलाक ईमान हलियो छो त फर्ज़ ते चौक ते फर्ज एकड़ो मानो साईं ने फरमाइंदा हे मानो मोमिन आ जेको जी साईं दणी बख्शवा के रोजा फर्जन साईं डाली नबी साईं जी सुन्नत आ साईं बेशक असा न था रखो असा जो चंडराई आ साईं नमाज फर्ज आ बाबा असा बिल्कुल पढ़ंदा से दुआ असा ला कयो साईं ने फरमाइंदा यो मोमिन आ गुनाह के गुनाह तस्लीम करो ईमान जी निशानी आ
बाकी टोकू कर हा सही मुल्ले ने गंज क्या हाने असा जो वारो आ तखे नमाज फायदो न न चाहिए ईमान हलियो विदी रोजा रखरायो रोजा खोलायो जन्नत तहां जे मथा आशिक तव एक न मानू जे मथा अल्लाह जी जन्नत आशिका जेको ज़बान जी हिफाजत तो करे बचाए बे नंबर में उन मानू जे मथा अल्लाह जी जन्नत आशिका जेको गरीबन के बुखारन के मानी दो खाराए न मानू जे मथा अल्लाह जी जन्नत आशिका जेको उघाड़न के रब जे नाले दे कपड़ा दो पराए अल्लाह 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 यार लजारी वारो खुदा जी सा जो कसम जेको कई गरीब मिस्कीन यतीम अन जी तिलावत घणी दो करे चलो सुभान अल्लाह इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह के अल्लाह जी ज़ियारत से मुझे मौला तुझो कुर्ब शाम हासिल थींदो कुर्ब अल्लाह फरमाए अहमद कुरान जी तिलावत कर मां रब जो कुर्ब हासिल थी कुरान कुरान ए माता का मजा दो एकड़ो मानू वने हाले जी शरीफ सही अब्दुल समद सा एकड़ो मानू कचहरी करे अचे बुजुर्गा ता चनो न साईं साईं धनी बख्श मुफ्ती साहब साईं अब्दुल समद सुजानी दो थे साईं सा कचहरी करे इंदो आ साईं वडो प्यार कंदा थसे साईं सा ए असा में इजाद वारो थी पदो तो बुजुर्ग साईं अब्दुल समद साहब साईं वडा बुजुर्ग कामिल वली वो ए साईं सा कचहरी करे दो अचे इजाद वारो फरमाई जेको कुरान पढ़े तो जनो अल्लाह सा वेठो कचहरी तो कर जेको कुरान जी तिलावत करे अल्लाह सा कचहरी वली वडा तो ब्या तो कोन न वली कोन न काथे को काथे मां चवंदो वडे में वडा वली अजो के दौर में दिसना थव न तो वणो मदरसन जा तालिब दिसो ई अल्लाह जा वली कुरान ता पढ़न जो कम कोने सजो दी कुरान सा सुबह सा उठन तो बिस्तरे में सुतो पियो आ या रात जो 4 बजे उठी वुजू करे नफल जा तहज्जुद जा नफल पढ़ी कुरान जे वठा पढ़नी तिलावत कनी घंटो लगे चाहे जो वजन चाहे पी मां पंहिंजे मदरसे कारगुज़ार तो बुधाया वजन चाहे पी वरी वुजू करे वरी कुरान पढ़न वरी 11 बजे मोकल थे वरी मानी खाई एकड़ो कलाक निंड कन वरी बेपरी जो उठन वरी उठी वरी जोहर का बाद में वरी कुरान पढ़न वरी असर जी नमाज का बाद में एक कलाक मोकला वरी मगरिब का बाद रात 11 ताई कुरान ता पढ़न सजो दी सजी रात वेठी कुरान जी तिलावत ता कन फरमाइन अल्लाह सा बेटा कचहरी ता कन पर मैं अहलुल कुरान हो अहली कुरान वाला मुझा पाले सही कुरान जेको पढ़ंदो इन मानू जो अल्लाह जी जन्नत आशिका चवंदी मौला मुझे आश माशूक के मोकिल त मां गोद में विहारिया पंजो न मानू जे मथा अल्लाह जी जन्नत आशिक तव जेको मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ घणो पढ़ंदो नथा चो सुभान अल्लाह पढ़ंदा एक दफो दुरूद पढ़ो 10 दफा रहमत 10 दफा दुरूद पढ़ो 100 दफा रहमत 100 दफा मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जे मथा दुरूद पढ़ रब तो फरमाए मलाइको लिखोस बरात बरातुन मिनन निफाक ए मुनाफिकी का भी परे जहन्नम जी बाय का भी परे यार अर्ज कयूं वण घर में बरकत न थई घर में झेड़ो थई घर में बीमारी थई घर में बड़ी तकलीफ थई ईशा जी नमाज का बाद में जाल के वेर पुटन के वेर नोहन के वेर न्याणन के वेर बाला वेर सिर्फ 10 दफा 100 पर त भलो न त 10 दफा अग में तू चो ओ बार चवन न्याणियूं चवन अम्मा चवे न्याणी चवे घरवारी चवे 10 दफा पढ़ पो तुझी बरकत न थे त फोन करे चए जान अब्दुल जब्बार खलत छो गाल करे वे बीमारियों दूर न थनी मुखे मजार दी जाए आ यकीन क जाए खुदा जी सा जो कसम मुझे साईं जे मथा 10 दफा दुरूद शरीफ पढ़ आके के पढ़ पान भी पढ़ वो बरकत दिस वो रहमत दिस साहबी दो चए या रसूल अल्लाह साईं मां दुआ घुरंदो
एक हिस्सो तो मोहम्मद करीम जे मथा दुरूद पढ़ंदो है, बाकी टे सा पंहिंजा मसला रब खे ॿुधाईंदो है। मदीने जे मीर फरमायुस पुट जे वधाईंदे त अल्लाह वधाईंदई। चई साईं बैसा तहां जे मथा दुरूद पढ़ंदुमि, बैसा पंहिंजा मसला रब खे पेश कंदुसि। पान फरमायो पुट वधाईंदे अल्लाह वधाईंदई। चई साईं टे सा दुआ जा तहां जे मथा दुरूद पढ़ंदुसि, हिकु हिस्सो पंहिंजो बयान कंदुसि। हुजूर फरमायो पुट वधाईंदे अल्लाह वधाईंदई। अल्लाह 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 अल्लाह। ओ लंचारी वारो सहाबी तो चए साईं मां जॾहिं हथ खणंदुमि कुछ भी न चवंदो मांस, सिर्फ तुझे मथा दुरूद, तुझे मथा सलात। हुजूर फरमायो पुट जे सजी दुआ में मुझे मथा दुरूद पढ़ने त पोइ ॻाल्हि ॿुधो, अल्लाह खां कुछ भी न घुरजाए, बिना घुरण जे अल्लाह सब मसला हल करे छॾींदी। महीनो दुरूद शरीफ पढ़जो, बाक़ी थोड़ा ॾींहं 1 रुपयो ख़र्च कंदव 70 रुपए जो सवाब मिलंदो। 1000 खर्च कंदव 70,000 जो सवाब मिलंदव। 1 लख खर्च कंदव 70 लख जो खर्च सवाब मिलंदव। गरीबन के लटा पारायो, रोजा गरीबन के ॾिसो, मिसकीन पाड़े में कंहिंखे खाइण जी ताक़त न आहे, उनखे रोज़ो रोज़ो रखायो, उनखे चांवर वठी ॾियो, उनखे अनाज वठी ॾियो, उनखे शरबत वठी ॾियो। पुट असांखे रब गंजणो आहे, तोखे न आहे, ॾिसो त ख़बर पवंदी आहे। जे सफ़ा न त वॾा ग़रीब तालिब मदरसे जा अथव, हिननि खे वठी आणे ॾियो। साईं हे रोज़ो छोड़नि था, साईं हे वठो, हिन ख़िदमत कयो। ग़रीब ॾिसो तालिब, साईं यतीम कहिड़ा मदरसे में असांखे ॿुधाए, पर तालिब जेको बि अचे न यतीमा समझो। जेको भली बेनज़ीर जो पुट पढ़ण अचे न, नवाज़ शरीफ जो पुट अचे, उहो बि ज़कात जे लाइक़ आहे, छो त मदरसे में दाख़िल थियो आहे, हिनखे ज़कात वठणी आहे। पर ॿुधो, तालिबनि ते ख़र्च कयो। मदीने जे मीर फरमायो तालिब मां मोहम्मद जा मेहमान अथव, अॼु अहद कयो इंशाअल्लाह दुरूद शरीफ पढ़ंदो। काफ़ी वक़्तु थी वियो आहे, बसि मां बीमार बि आहियां। पहिरियों वाइज़ो मूंखे पहिरियों वाइज़ मुंहिंजो पहिरियों मुफ्ती साहब खे मां तारीख़ ॾिनी, कलाक खां मथे थी वियो आहे। हाणे बसि आख़िर में नबी जे मथां सभु दुरूद पढ़ो, इहो घर बि पढ़ाइजो। कीअं? सल्ले अला मुहम्मद, सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैति अजमईन। या रब सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम, हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफा लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। मौलाए कायनात ए मुंहिंजा रब, रमज़ान जा 18 रोज़ा गुज़री विया, असां तोखे राज़ी करे न सघियासीं। अल्लाह असांखे माफ़ कर, अल्लाह असांजूं कञूं कोताहियूं माफ़ कर। असां एॾा बेहया थी वियासीं, रमज़ान जो हया न कयोसीं, रली न आयासीं, नमाज़ न पढ़ीसीं, रोज़ा रहिजी विया, ज़कात रहिजी वई। हे मुंहिंजा अल्लाह, हे मुंहिंजा अल्लाह, असांजा गुनाह माफ़ कर, असांखे बाक़ी ॾियारनि में रमज़ान जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांजे अबे अम्मा जे मथां रहम फरमाए, असांजे पाड़े वारनि जे मथां रहम फरमाए, असांजे वॾनि जे मथां रहम फरमाए, नंढनि जे मथां रहम फरमाए। हे मुंहिंजा मौला, हे कोरोना जो अज़ाब, हे कोरोना जो वायरस, अल्लाह इन असांखे इन बीमारी खां असां सभिनी खे बचाए। पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए, सिंध जी हिफ़ाज़त फरमाए, ज़िले सखर जी हिफ़ाज़त फरमाए, ज़िले घोटकी जी हिफ़ाज़त फरमाए, लाड़काने ज़िले जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह मुंहिंजी सुवारी सिंध जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह असां सभिनी खे ने कोरोना वारे मर्द मूज़ी खां बचाए। व सल्ली अला हबीबिही मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।